जीअं त अॼु त असां आयासीं ऑनरेबल चीफ सेक्रेटरी असांजे वर्दी कमिश्नर हैदराबाद ऐं डिप्टी कमिश्नर मटियारे जिन जे हुकुम ते सुबुह असेंबली अटेंड कईसीं। पाकिस्तान जो क़ौमी तरानो पढ़ियोसीं। ॾाढी ख़ुशी थी, ॿार सभु मौजूदु हुया। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खेबर में आउं ईंदो रहंदो आहियां। हिते न सिर्फ़ु विज़िट ते ईंदो आहियां पर लेक्चर बि ॾींदो आहियां, ॿार बि पढ़ाईंदो आहियां। खेबर जो स्टाफ हर वक़्तु मौजूदु हूंदो आहे, तमामु उस्ताद महिनती ऐं ॿारनि सां बिल्कुलु दोस्ती वारे माहौल में पढ़ाइनि था, कनि था। ॿार तमामु हिते होशियारु ॾिठा आहिनि, सुठा ॿार आहिनि, सुलझियल आहिनि। हालांकि को ॻोठ आहे, हेॾियूं सहूलियतूं खणी कोन आहिनि, पर ॿारनि जो जेको आहे न जुनून पढ़ाई जो, अटेंडेंस मेन ॿुधाईंदी आहे हर स्कूल जी अटेंडेंस जेकॾहिं वधीक आहे त माना उस्ताद बि पढ़ाइनि था, अचनि था ऐं ॿारनि जो बि शौक़ु आहे, माहौल बि भलो आहे। त खेबर हाई स्कूल इहो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मॉर्निंग में ई बॉइज़ सेक्शन आहे, मंझंदि जो गर्ल्स सेक्शन आहे। हा, ॿिन्ही टाइम ते ॿिन्ही इन्हनि में शिफ्ट्स में ईंदो रहंदो आहियां। ऐं बहितरीनु सुबुह जो बि शाम वारी हिन में शिफ्ट में बि बहितरीनु कारकर्दगी आहे, तमामु बहितरीनु आहे। अञा बि ज़रूरत आहे। अॼु मूं पाण बि क्लास वरितो आहे मैट्रिक जो, मूं बि पढ़ायो आहे। तो इंशाअल्लाह ऐं कुझु हिननि जा मसाइल बि आहिनि जेके मथे हायर अथॉरिटीज़ खे असीं रिपोर्ट कंदासीं, त इंशाअल्लाह हिन जे लाइ सुठा एग्ज़ाम बि खणंदासीं, अञा वधीक हिनखे